नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त स्मार्टफोन जे इस्तेमाल जी आदत माण्हुनि खे ग़लति रस्ते तरफ़ धिकी छॾियो आहे। हाणे स्मार्टफोन जे हवाले सां ॾुख ईंदड़ वाक़िया ॾिसण में आया आहिनि। भारतीय मीडिया मूजिबि 29 साला ज्योति पंहिंजे मुड़ुस खे स्मार्टफोन ॾियारण जो चयो त जीअं हुन जा ॿार बि स्कूल में थींदड़ ऑनलाइन क्लास वठी सघनि, जंहिं ते मुड़ुस स्मार्टफोन ॾियण खां इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ हिन सुबुह जो पंहिंजे पाण खे बाहि ॾेई छॾी। अहिड़ी रिपोर्ट मिलंदे ई पुलिस फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुची, जंहिंखां पोइ औरत खे वेझे अस्पताल मुंतक़िल कयो। अस्पताल पहुचण खां पोइ डॉक्टरनि ॿुधायो त 29 साला ज्योति जो जिस्म 90 सैकड़ो सड़ी वियो, जंहिं सबबु हू फोत थी वई। मुड़ुस पुलिस खे बयानु ॾींदे ॿुधायो त ज्योति सां संदसि शादी 7 साल अॻु थी। हुन जा 2 ॿार बि आहिनि। ज्योति मूंखे स्मार्टफोन वठी ॾियण ते ज़ोर ॾेई रही हुई। मुड़ुस चयो त मूं पंहिंजी ज़ाल ज्योति खे चयो त लॉकडाउन ख़तमु थियण खां पोइ फोन वठी ॾींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।